अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमाइन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़िल क़ुरानिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमा मिन दाब्बतिन फ़िल अर्दि इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा व यअलमु मुस्तक़र्रहा व मुस्तौदअहा कुल्लुन फ़ी किताबिम मुबीन। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीमुल अमीन। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। क़ाल अल्लाहु तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमाइन। बिरादरान इस्लाम, वाजिबुल एहतराम मुसलमान भाइरो, दोस्तों, अजीज़ो, बुजुर्गो, रब्बे कायनात अज़्ज़ व जल जे पाक किताब कुरान मजीद फ़ुरक़ान हमीद जे 12हें पारे सूरह हूद जी आयत नंबर 6 अवां जे साम्हूं तिलावत करण जी सआदत हासिल कई आहे। जीअं त अॼु अल्लाह ताला जे लारीब किताब क़ुरान करीम फ़ुरक़ान हमीद खे पढ़ंदासीं ऐं कलाम इलाही जे आयतुनि जे तर्जुमे में मफ़हूम तौर जय्यद आलिम सूफ़ी बुज़ुर्ग सिंधदणी हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जा बैत ऐं उन्हनि जी तशरीह उमूमन चयो वेंदो आहे। अव्हां बि ॿुधो आहे त जेतो बैत भायां से आयतूं आहिनि नियो मन लाइन पिरियां संदे पार ॾे। उहे बैत आयतूं कीअं आहिनि, अॼु उहे अल्लाह जे कलाम जूं आयतूं अव्हां खे पढ़ी ॿुधाईंदुसि त जीअं यकीन थिए त वाक़ई बि हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो पैगाम अल्लाह जो कलाम क़ुरान पाक जे आयतुनि जे मुताबिक़ आहे। अल्लाह ताला पंहिंजे पाक किताब क़ुरान मजीद में इरशाद फरमायो, वमा मिन दाब्बतिन फ़िल अर्दि इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा व यअलमु मुस्तक़र्रहा व मुस्तौदअहा कुल्लुन फ़ी किताबिम मुबीन। ऐं नाहे कोई चुरपुर कंदड़ धरतीअ में मगर अल्लाह ते आ रोज़ी उन जी ऐं ॼाणे थो हो उन जे रहण जी जॻह ऐं जिते सांढियल सभु आहिनि लोहे महफ़ूज़ में। अल्लाह ताला हर साह वारे जे रिज़्क़ रोज़ी जो इंतज़ाम पंहिंजे ज़िम्मे खयों आहे। जहीं बि जाइ ते जिते हुजे
उहो चुरपुर कंदड़ जीव रहे थो जेका बि उन जे महफ़ूज़ रहण वारी जाइ आहे उनखे मुंहिंजो पाक परवरदिगार ॼाणंदो आहे। अल्लाह पाक जे लोहे महफ़ूज़ वारे किताब यानी कुदरती रजिस्टर में इहा ॻाल्हि लिखियल ऐं महफ़ूज़ थियल आहे। ज़िंदगीअ जी तार टुटण ताईं रोज़ी रसाईंदड़ मुंहिंजो पाक परवरदिगार अल्लाह रब्बुल आलमीन आहे। तॾहिं हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह कुरान पाक जी तइलीम खां वाक़िफ़ हो ऐं इन ई बिना ते हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई फरमायो त जनी डांद न बिज तनी तुंहिंजो आसरो पोइ भारी सिज अवल ॾींहुं उन्हनि खे। हिन बैत में हज़रत शाह अब्दुल लतीफ़ फरमाए थो त ए परवरदिगार उहे जानवर उहे पखी उहे जीत उहे ग़रीब मुहताज ऐं लाचार इंसान जन वटि ज़मीन आबाद करण लाइ न ॾांदा न हर पाञारी आहे न वरी बिजल अनाज जा दाणा ए पालणहार उन्हनि बेवस माण्हुनि ऐं तो ते आसरो रखंदड़ जानदारनि जो तूं ई रिज़्क़ रसाईंदड़। ए मालिक तुंहिंजो शान करीमी त ही आहे जो तूं सिज उभरे खां अॻु उन्हनि खे रोज़ी ॾेई पोइ सिज खे उभरण जी मोकल ॾींदो आहे। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस 15 पारे सूरह बनी इसराईल जी आयत नंबर 44 में इरशाद फरमायो तुसब्बिहु लहुस समावातु सबउ वल अर्द वमन फीहिन्ना व इम मिन शैइन इल्ला युसब्बिहु बिहम्दिही वलाकिन ला तफ़क़हून तस्बीहहुम इन्नहु कान हलीमन गफ़ूरा। उनजी पाकाई था कन आसमान 7 ऐं ज़मीन ऐं जेकी उन में आहिनि ऐं नाहे का बि शइ मगर तस्बीह पढ़े थी उन जी तारीफ़ सां पर तव्हां नथा सम्झो उन्हनि जी तस्बीह खे बेशक उहो बुरदबार बख़्शणहार आहे। हिन आयत मुबारक में अल्लाह ताला फरमाए थो त 7 आसमाननि ऐं ज़मीनुनि में उन जी तारीफ़ जो हुल्ला जेका मख़लूक उन्हनि में रहे थी तन जी ज़ुबान ते बि उन मालिक जी साराह जूं तमारूं जारी आहिनि। हर शइ उन जी सना ऐं हमद में मुस्तग़रक़ महव ऐं मशगूल आहे। इंसाननि जी ज़ुबान मां साराह जा निकतल लफ़्ज़ तव्हां ॿुधी ऐं सम्झी सघो था पर बेशुमार मख़लूक जेका रब्बुल आलमीन जी साराह करे थी उहा अवां सम्झी नथा सघो पर यकीन कयो त कंहिं बि इनकार नाहे कयो सभु रब साईं जे महिरबानियुनि जा गुण ॻाए रहिया आहिनि। तॾहिं मुंहिंजे मुर्शिद हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह फरमायो जरथ रतिख तंवार वण टिण वाई हे कड़ी सभेई शइ थिया सूरीअ सज़ावार हम मंसूर गज़ार केड़ा चाढ़ियो चाढ़िए हम मंसूर हज़ार केड़ा चाढ़ियो चाढ़िए पानी ऐं ख़ुश्कीअ में तुंहिंजे साराह जी तंवार ॿुधण में अचे थी। वण टिण ॿूटा गाह हर साओपन सभ जी ज़ुबान हाल ते हिकु ई वाई वहदत जी आहे। सभई ग़ैरुल्लाह खां बाग़ी ऐं ॿिए कंहिंजी तारीफ़ खां आरी नज़र अचनि था ॼण सभई सज़ा जा हक़दार आहिनि। इंसाननि खे बाहि जे आड़ाह में विधो वेंदो हो ऐं तेल कढ़ाइनि में काढ़ियो वेंदो हो। मंसूर खे फांसी ते चाढ़ियो वियो पर हिननि सभिनी खे सज़ा ॾियणु कंहिंजे वस में नाहे। बातिल मुंहिंजी शिश्तर थी चुको आहे त हाणे कहिड़नि खे ख़ामोश कराइजे। सभु मालिक जी वाखाण करे रहिया आहिनि। हर जाइ तां हर हंध तां उन वहदहू ला शरीक जो ज़िक्र अची रहियो आहे। वण टिण हजर शजर बर बगर काइनात जो ज़र्रो ज़र्रो मुंहिंजे पाक रब जो ज़िक्र करे रहियो आहे ऐं इहा ॿोली ॿोले रहियो आहे त काइनात जो अल्लाह हिकिड़ो आहे।
ला शरीक अकेलो आ, उन जो न मिट्रा न माइट्रा न सनिया न बराबर आ, न हू कंहिं जी मदद जो मुहताज आ, हू हर कंहिं जी मदद कंदो आ, पर हुनखे कंहिं जे मदद जी ज़रूरत नाहे। दोस्तान गिरामी, अॻिते अल्लाह ताला सतें पारे सूरे अनाम जी आयत 27 में इरशाद फरमायो, वलौ तरा इज़ वुक़िफ़ू अलन नार फ़क़ालू या लैतना नुरद्दु वला नुकज़्ज़िब बिआयाति रब्बिना व नकून मिनल मुअ्मिनीन। ऐं जेकॾहिं तूं ॾिसी जंहिं वक़्तु बीहारिया वेंदा बाग़ ते पोइ चवंदा हाय जेकर मोटाया वञो, ऐं न कूड़ो करियूं हा पंहिंजे रब जे आयतुनि खे, ऐं न थियूं हा ईमान वारनि मां। जेकॾहिं अल्लाह जे आयतुनि खे कूड़ो न कयूं हा त पोइ ईमान वारनि मां थियूं हा। दोस्तान गिरामी, हिन दुनिया में इंसान ग़रक़ थी वञे थो। दुनिया जा आयेश इशरत उन खां आख़िरत वारो जहान विसारे छॾनि था। तॾहिं थी उन जी अखि खुले जॾहिं सभु कुझु ख़तमु थी वञे थो, पोइ इंसान अफ़सोस कंदो आहे, पर उहो बि कारगर थी न सघंदो आहे। अल्लाह ताला इंसान खे राह रास्ते आणण जे लाइ क़ुरान मजीद मोकिलियो, नबी ऐं रसूल पैदा फरमाया, उन्हनि इंसान ज़ात जी भलाई लाइ राति ॾींहुं हिकु करे ॾिनो, पोइ बि इंसान जी अखि न खुली। हिन आयत में कुझु अहिड़नि माण्हुनि जो ज़िक्र कयो वियो जेके अज़ाब ॾिसी पोइ चवंदा त हा यार, हाणे जेकर असांखे वापसि दुनिया में मोटायो वञे त असां अल्लाह जे आयतुनि खे कूड़ो न सम्झंदासीं, उन्हनि ते ईमान आणे मोमिन बणिजी वेंदासीं। पर अल्लाह ताला उन्हनि जो हिकु उज़ुर बि क़बूल न करणु फरमाईंदो, ऐं उहे दुनिया में न वापसि अची सघंदा, न ई वरी उहे नेमतूं लज़तूं जेके हुननि खे दुनिया में मिलियूं हुयूं ॿीहर माणे सघंदा। तॾहिं हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह इन आयत जे मफ़हूम जे मुताबिक़ फरमाए थो, जावा होड़ में हो वहो तातों मच्छन मोटिए काए में कोह करें पोए मोटण जो पह सिर मथे तूं सहो मुँह में ज़ूम लागन जो। हिन बैत में हज़रत शाह अब्दुल लतीफ़ मच्छ जो मिसाल ॾेई सम्झाए थो त जॾहिं पाणी ॻंढियल हो दरियाह सां, उन वक़्तु मच्छ मज़ा पे माणिया, परे परे हलियो थिए वियो, खेसि ख़बर ई न हुई त को पाणी लाथ कंदो ऐं ॻंढियल छर वारो पाणी हिक ॿिए खां जुदा थी वेंदो। जॾहिं पाणी सुकी वियो, मच्छ नंढनि तलावनि में अची फाथो, मोटण जी वाह नज़र न आयसि, रुलंदो रहियो, नेठि मलाहनि मीर बरनि अची रछ कुंडा ऐं कड़ा विझी फासायसि, हाणे भली मेज़ूं ऐं मारूं खाई ज़िल्लतूं बर्दाश्त करे, छो त ग़लती उन जी आहे। ही इंसान खे सम्झाणी आहे त पंहिंजे नफ़्स ते कंट्रोल रखे, अमल चङो करे, मौत खे यादि करे। ज़िंदगी हिकु भेरो मिलंदी आहे, बार बार न मिलंदी आहे। अहिड़ो चङो अमल करे सुरखुरू थिए जो आख़िरत में पाक परवरदिगार जी दरबार में जॾहिं हले त उनखे शर्मिंदो थियणो न पवे। ॿिए पारे सूरतुल बक़रह जी 208 नंबर आयत अल्लाह ताला फरमाए रहियो आहे, या अय्युहल्लज़ीना आमनु दुखुलू फिस्सिल्मि काफ़्फ़ह वला तत्तबिऊ खुतवातिश शैतान इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन। ए ईमान वारो, घिड़ी अचो इस्लाम में समोरा ऐं न हलो कदमनि शैतान जे ते, बेशक उहो तव्हांजो दुश्मन आपदरो। हिन आयत सगूरी में अल्लाह ताला हुकुम ॾिनो आहे त
त तव्हां सभई इस्लाम में दाख़िल थी वञो, दिल सां सच्चाई सां इस्लाम खे क़बूल कयो, इस्लामी अहकामनि ते अमल कयो, रुगो ज़ुबानी दावा न कयो पर अमल बि तव्हांजो इस्लामी तिर्ज़ ऐं तइलीमात हुजे। शैतान अव्हांजो दुश्मन आहे, उन जी चाल खां बचो, उन जे क़दमनि ते न हलो। हाणे हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह साॻी इन ॿुधायल आयत जे मफ़हूम में हिदायत करे रहियो आहे। इन पर न ईमान जीअं कलमे गो कोठा ईअं दग़ातों जी दिल में शिरक ऐं शैतान मुँह में मुसलमान अंदर आज़र आहिए। हिन बैत में हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई फरमाए थो त उनखे ईमान न चइबो आहे जीअं तो ईमान आंदो आहे, जो कलमे खे खणी लॼायो अथई। कलमे शरीफ़ जे पढ़ण खां पोइ बि तुंहिंजी दिलि में दगा, मुशरिकाना अक़ीदा, अञा तो मां उहे अक़ीदा नाहिनि विया, शैतान जी पोइ लॻी अञा तो नाहे छॾी, ज़ुबान सां कलमो, बाक़ी तुंहिंजे अमल किरदार ऐं उथणी वेहणीअ में इस्लामी तइलीम जी हिकु झलक बि नज़र नथी अचे। दिल मां खोट कढ, मुनाफ़िकी छॾ, शिरक खां तौबह कर, उन जे वेझो न अच, शैतान सां यारी न रख त ईमान जी रोशनी तुंहिंजे अंदर में अचे ऐं अल्लाह तुंहिंजी हर इबादत खे मक़बूल ऐं मंज़ूर करे। हाणे अल्लाह ताला सूरह कहफ आयत नंबर 46 में इरशाद फरमाए रहियो आहे, ज़ीनतुल हयातिद दुनिया वल बाक़ियातुस सालिहातु खैरुन इंद रब्बिका सवाबन व खैरुन अमला। अल्लाह साईं फरमाए रहियो आहे, मिल्कियत ऐं पुट यानी दुनिया जो माल ऐं दुनिया जो औलाद, ये सभु रुगो हिन दुनिया जो ज़ाहिरी सिंगार आहिनि, दुनिया जी हयातीअ जो सिंगार आहिनि ऐं रहंदड़ नेकियूं बहितर आहिनि तुंहिंजे रब वटि सवाब लाइ ऐं बहितर आहिनि उमीद लाइ। यानी ही मिल्कियत भली तो वटि हुजे, पुट ऐं औलाद भली तो वटि हुजे, ही दुनिया जी हयातीअ में तुंहिंजे जो ठार तुझे लाइ ज़ाहिरी सुकून जो सबब ज़रूर आहिनि, पर जेकॾहिं तूं आख़िरत जी बेहतरी ऐं भलाई, आख़िरत जो सिंगार चाहीं थो, आख़िरत जी कामयाबी चाहीं थो, त पोइ तुंहिंजा नेक अमल उहे बाक़ियात रखंदड़ आहिनि, हमेशह रहण वारा आहिनि, उहे नेकियूं जेके तुंहिंजे लाइ रब वटि मंज़ूर पवनि ऐं इहा ई तुंहिंजी उमेद बेहतर आहे जो तूं नेकियूं करीं पंहिंजे रब खे राज़ी बनाई। हिन आयत सगोरी में अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो त माल दौलत ऐं मिल्कियत जी फरावानी, पुट ऐं औलाद हिन हयाती दुनिया वारी जो सिंगार आहिनि, पर आख़िरत में उहे को बि फ़ाइदो ॾेई न सघंदा। दुनिया जे फना थियण सां माल मिल्कियत ऐं औलाद फना थी वेंदो। पुटाणो औलाद हुजे या न्याणीअ जो औलाद हुजे, दुनिया में केतिरो बि माल आहे, इहो सभु कुझु फना थी वेंदो। जेकॾहिं का शइ बाक़ी रहण वारी आहे त उहे नेक अमल आहिनि, जंहिंजे करे छोटकारो थींदो ऐं आख़िरत में बहितरी थींदी, सवाब उन्हनि नेक अमलनि जे करे हासिल थींदो ऐं उन्हनि मां बहितर उमीद रखी सघिजे थी त जेको कुझु मूं रब जी रज़ा वास्ते कयो आहे, मुंहिंजो पाक रब उन जो सुहिणो बदिलो अता फरमाईंदो। तॾहिं इन आयत करीमा जे मफ़हूम में हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह नसीहत फरमाए, वखर सो विहाय जो पे पुराणो न थिए, वेचींदे विलात में ज़रो थिए न ज़ाए, साका गढ़ हलाए आ गए जे उबही।
हिन बैत में हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई फरमायो त अहिड़ो अमल कर, अहिड़ो वखर रखी छॾ जेको पियो हुजे त बि ख़राब न थिए, पुराणो न थिए, क़ीमत न विञाए। जॾहिं बि उनखे विकिरो कजे कंहिं ॾूराहीं विलायत में ॿाहिरि मुल्क में वञी बि त उनजो मुल्ह साॻियो बीहे, ज़रो बि उन मां ज़ाया न थिए, बेकार न करे। ऐं अहिड़ो को सामान हथ में खणी हल जंहिंसां उते कामयाब थी पार पुॼी। ज़ाहिर आहे त अहिड़ो माल सचो अमल सालिह ई थी सघनि था जेके मुंहिंजे पाक परवरदिगार जी दरबार में मक़बूल ऐं मंज़ूर आहिनि। दोस्तान गिरामी, सूरतुल कहफ़ 16 पारो आयत नंबर 110 मुझो पाक रब पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में फरमाए रहियो आहे, फमन कान यरजू लिक़ा रब्बिही फलयअमल अमलन सालिहन वला युशरिक बिइबादत रब्बिही अहदा। पोइ जेको बि उम्मीद रखे थो मुलाक़ात जी पंहिंजे रब सां त उहो करे कम चङा ऐं न शरीक करे इबादत पंहिंजे रब जी में कंहिं ॿिए खे, यानी सिर्फ़ सजदो अल्लाह जो आहे, इबादत उन जी आहे, ख़ालिक उहो आहे, मालिक उहो आहे। हिन आयत में अल्लाह ताला ॿुधायो त जेको बि शख़्स पंहिंजे पालनहार जे दीदार जो शौक़ु रखे थो उनखे खपे त चङा अमल करे, शिरक खां पाक इबादत करे, तौहीद जो इक़रार ऐं शिरक खां बेज़ारी जो ऐलान, अल्लाह जी रज़ा ख़ातिर चङो कमु करे, नेकिन करण जो शौक़ दिल में पैदा करे, शिरक खां पाक इबादत करण परवरदिगार जी मुलाक़ात ऐं दीदार जो सबबु बणिबो आहे। दिल जो इरादो इहो हुजे त मां वहदहू ला शरीक रब जी इबादत पियो कयां। दोस्तान गिरामी, तॾहिं इहो ई सबबु आहे अल्लाह जे कलाम ॻाल्हि कई। मथां हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह फरमायो त रोज़ा ऐं निमाज़ूं ई पिणु चङो कमु, ऊ को ॿियो फ़हम जंहिंमें पसण पिरीअ खे। अक्सर माण्हू निमाज़, रोज़े ऐं ॿियनि इबादतुनि ॾांहुं त तवजह ॾियनि था, पर इस्लाम जे पहिरें रुकन ॾांहुं संदन ध्यानु नथो वञे। कलमो पाक जंहिंमें अल्लाह पाक जी हिकिड़ाई जो ज़िक्र आहे, जंहिंजे सम्झण खां सवाइ इबादतुनि करण जो को ख़ासि फ़ाइदो न आहे, जेसि ताईं तौहीद बारी तआला जो अक़ीदो दिल में घर नथो करे ऐं अल्लाह पाक जी किबरियाई इंसान जी दिल में पैदा नथी थिए, उन वक़्त ताईं निमाज़ूं ऐं रोज़ा का बि माना नथा रखनि। असांजे मुर्शिद हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह इन हक़ीक़त ॾांहुं निमाज़ ऐं रोज़ायतनि जो तवजह करायो आहे त निमाज़ूं ऐं रोज़ा बि चङो कमु आहिनि, ख़राब न आहिनि, उन्हनि जी अफ़ादियत खां इनकार न आहे, पर पिरीअ जे पसण लाइ वहदत ऐं हिकिड़ाईअ जो फ़हमदार त कामयाबी माणी। दोस्तान गिरामी, अल्लाह ताला 13 पारे सूरह रद आयत नंबर 28 में इरशाद फरमायो, अल्लज़ीना आमनो व तत्मइन्नु क़ुलूबुहुम बिज़िक्रिल्लाह अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब। ऐं उहे जन ईमान आंदो ऐं करार थियूं वठनि दिलियूं उन्हनि जूं अल्लाह जे ज़िक्र सां, ख़बरदार अल्लाह जे ज़िक्र सां करार वठंदियूं आहिनि दिलियूं, सुकून अल्लाह जे ज़िक्र में आहे। दोस्तो, हिन आयत मुबारक में अल्लाह ताला फरमाए थो त जन माण्हुनि जे दिलनि खे करार न हो, जॾहिं उन्हनि ईमान आंदो त उन्हनि जे कल्बनि खे करार अची वियो। ऐं इंसानो ख़बरदार, दिलनि खे रुगो करार अल्लाह जे ज़िक्र सां ईंदो आहे। जन माण्हुनि जी दिलनि में अल्लाह जी मोहब्बत घर करे वई, उहे इन हालत में वॾो ख़ुशि आहिनि, मुतमइन नज़र ईंदा आहिनि। दुनिया जी का परेशानी उन्हनि खे लोॾे नथी सघे, उहे सदाईं सरहा नज़र ईंदा आहिनि।
हज़रत अब्दुल लतीफ़ भिटाई तॾहिं फरमायो कातिब लिखी जीअं लायो लाम अल्फसी असां सजण तीअं रहियो आहे रोग में। लतीफ़ साईं फरमायो त जीअं कातिब किताबत कंदड़ ला गॾे लिखंदा आहिनि जो उन्हनि जे विच में विथी कोन हूंदी आहे, अहिड़ी तरह हक़ीक़ी महबूब अल्लाह जल शानहू असांजे दिलनि में पेही वेंदो आहे। असांजे रूह खे करार ऐं सुकून इन करे आहे जो ॿियाईअ खे दरमियान में अचणु न ॾींदा आहियूं। असां सुहिणी तशबीह ॾेई दोस्तान गिरामी हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई फरमायो त लाम ऐं अलिफ जीअं गॾु लिखबो आहे ला थी पवंदो जंहिंजे दरमियान वार जेतिरी बि विथी नाहे। इहो ई मुहबत जो दस्तूर ऐं कानून आहे। पंहिंजे पाक रब सां ईअं मिली जुली वञ, पंहिंजे पाक रब जो ईअं थी वञ जो अल्लाह जी वहदानियत वारे मुआमले में विच में को गैर खुदा अचे ई न। ज़िक्र आगे सरमायो ईमान जो। मुझे मुर्शिद हज़रत ख्वाजगा क़य्यूम ज़मा मुजद्दिद दौरां हज़रत सोना साईं रहमतुल्लाह अलैह भी हा ॻाल्हि फरमाई ज़िक्र आगे सरमायो ईमान जो करे वठ जे करणो थई वापार तूं ज़िक्र कर अल्लाह जो सदा यार तूं घड़ी हिक बि गाफ़िल न रह यार तूं ज़िक्र कर अल्लाह जो। ज़िक्र कन वण टेण सिज चंड तारा ज़िक्र कन वण टेण सिज चंड तारा मगर हिक तूं गाफ़िल शर्मधार तूं ज़िक्र कर अल्लाह जो सदा यार तूं घड़ी हिक बि गाफ़िल न रह यार तूं ज़िक्र कर अल्लाह जो। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस 24 पारे सूरह हामीम सजदे जी 53 आयत में इरशाद फरमायो सनुरीहिम आयातिना फिल आफाक़ व फी अनफुसिहिम हत्ता यतबय्यन लहुम अन्नहुल हक़। अल्लाह ताला फरमाए थो इजो ॾेखारींदासूं उन्हनि खे निशानियूं पंहिंजूं जहान में ऐं खेनि पाण में आख़िर ज़ाहिर थींदो उन्हनि लाइ त बेशक उहो हक़ आहे। हिन आयत में अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो त असां जल्द उन्हनि खे हिन जहान में ई पंहिंजूं निशानियूं ॾेखारींदासीं जन जे ॾिसण सां यकीन थी वेंदो त ही कारीगिरी कंहिं वॾे कारीगर जी आहे ऐं पंहिंजे वजूद जी शाहिदी बि मिली वेंदी। त उन्हनि जे अॻियां परवरदिगार जी हक़ीक़त एतिरी त वाज़े थी पवंदी जो मञणो पवंदुनि त उहो हक़ आहे। हाणे रोज़ बरोज़ नयूं ईजादूं जदीद साइंसी तरक़ियूं ज़हननि खे झिंझोड़े बेदार करे रहियूं आहिनि। अकुल वारनि जा अकुल सोचण ते मजबूर आहिनि त ही सभु कुझु पाण ई कीअं थियो। ज़रूर का वाजिबुल वजूद हस्ती आहे जंहिंजो नालो अल्लाह ऐं काइनात खे उहो ई जोड़े रहियो। मुफ़स्सिर कुरान अल्लामा साईं मोहम्मद इदरीस दाहिरी साहब फरमाइनि पिया त दिल जो हिकिड़ो माहिर डॉक्टर हो पर ॾेह में दहरियो हो जेको नज़रिए तौर मुसलमान न हो। उन खां कंहिं मुसलमान डॉक्टर सवाल कयो त साईं तूं असांजो चङो मुड़ुस आहीं वॾो डॉक्टर आहीं सीनियर आहीं दिल जो ऑपरेशन करीं थो भला ॾे त ख़बर तोखे कॾहिं अल्लाह यादि ईंदो। उहो दहरियो डॉक्टर थो चवे यार सच ॻाल्हि इहा आहे त जॾहिं न मां ऑपरेशन कंदो आहियां दिल जो ऑपरेशन ऐं उन इंसान जो हॾ चम चीरे दिल ॿाहिरि कढी रखंदो आहियां ओॾी महिल मुंहिंजी दिलि चवंदी आहे मुंहिंजा अल्लाह तूं हिन खे बचाइजांइ। इहो लम्हो मुंहिंजे लाइ बि
पंहिंजे हक़ीक़ी रब जी यादि ॾियारींदो आहे। छो त असां डॉक्टरनि जो वस न हूंदो आहे, असीं आहियूं मुआलिज, ज़ाहिरी इलाज करण वारा। हक़ीक़ी शिफ़ा ॾियण वारो मुंहिंजो पाक रब आहे। त इन आयत करीमा में अल्लाह ताला ज़ाहिर ॿुधायो ऐं उन आयत जे मफ़हूम में हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई थो फरमाए, कयो मुतालिमो ही जो वरक विसाल जो, तंहिंमें तूं ई तूं बि लात न लहज़े जेतिरी। शाह साहब आफ़ा के जहां जो बग़ौर मुताले कयो हो, उहो पनो पढ़ियो हो जंहिंमें महबूब जो विसाल थियो हो। तंहिं करे फरमाए थो त मूं हिन काइनात जो मुताले कयो आहे, मूंखे उन मुताले में ए अल्लाह तूं ई तूं ॾिसण में आयो आहे। ॿी का बि हस्ती हिकु लहज़े जेतिरो वक़्तु बि मुंहिंजे अखियुनि आॾो न आई आहे, न वरी मुंहिंजी दिलि ते का असरअंदाज़ थी आहे। हा काइनात जो ख़ालिक मालिक जोड़नहार आहीं त फ़क़ति तूं ई आहे। सूरतुल गाशिया 3 पारे कलाम पाक जे आख़िरी पारे जी सूरतुल गाशिया जी आयत 17 खां 20 ताईं अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में फरमायो आहे, अफला यंज़ुरून इलल इबिल कैफ़ ख़ुलिक़त व इलस समा कैफ़ रुफ़िअत व इलल जिबाल कैफ़ नुसिबत व इलल अर्द कैफ़ सुतिहत। अल्लाह से फरमाए थो, छा नथा निहारिन उठ ॾांहुं कीअं पैदा कयो वियो आहे, ऐं आसमान ॾांहुं कीअं त मथे कयो वियो आहे, ऐं जबलनि ॾांहुं कीअं त खोड़ियल आहिनि, ऐं ज़मीन ॾांहुं कीअं त पथारियल आहे। ही जदीद साइंसदाननि खे अल्लाह ताला जो चैलेंज आहे। तव्हां त ईअं करे ॾेखारियो, उठ खे कंहिं पैदा कयो आहे, कीअं एॾो कदावर बनायो आहे, आसमान बिना थूणीअ थंब जे कीअं बीठो आहे, अवां छा था चओ, ऐं जबल ज़मीन में कीअं खोड़िया विया आहिनि, ऐं ज़मीन ॾांहुं ॾियारियो किथे जबल ऐं किथे हमवार कयल आहे, पथारियल आहे। उन ज़मीन खे हमवार करण वारो केरु आहे? अवां साइंसदान आहियो या अल्लाह उनखे हमवार कयो आहे? अल्लाह ताला पंहिंजे काइनात जे मुताले जी दावत ॾिनी आहे। फरमाए थो, उठनि ॾे नज़र कयो, जंहिंजी तख़लीक़ गाह चारे खाइण जो अंदाज़, पाणी पीअण जो तरीक़ो, पंध ऐं बाह रखण जो अनोखो ऐं निरालो अंदाज़, आसमान जी रंगत सजावत, ख़ूबसूरत मंज़र जंहिंजो कंहिं बि इनकार न कयो आहे। सभिनी अदीबनि शाइरनि अफ़साने निगारनि मंज़र कशी कंदड़नि उनखे अहमियत जी निगाह सां ॾिठो आहे। धरतीअ जी वॾी ॻाल्हि कई आहे, ऐं उन धरतीअ खे असां मां अमड़ करे मञींदा आहियूं। अमड़ चयो वेंदो आहे जबलनि जे कतारुनि ऐं कोसारनि खे लफ़्ज़नि जे अज़ीम भेटा ॾिनी वेंदी आहे। इहे कारीगरियूं कंहिं जूं आहिनि? सभु मुंहिंजे पाक रब जूं आहिनि। तॾहिं हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई फरमायो, तालिब कसर सूह सर इय रूमीअ जे रोए, जनी ॾिठी जोए तनी कुछो कीन के। जन जूए ॾिठी काइनात खे परखियो परोड़ियो, हक़ जा तालिब असुल खां ई हिकु काइनात जे हुस्न ऐं सूंह खे परखे चुका। जेके तालिब हिन महलात खे ॾिसनि था, उन जूअ जा वाक़ुफ़कार आहिनि, उन्हनि त कॾहिं बि इनकार कयो ई न आहे, ऐं उहे ई इन ॻाल्हि जो एतराफ़ कंदड़ आहिनि त काइनात जो जोड़नहार हक़ीक़ी अल्लाह आहे। अॻिते अल्लाह ताला 4 पारे सूरह आल इमरान जी 103 आयत अल्लाह ताला फरमायो, वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीअन वला तफर्रकू, ऐं चिंबड़ो रस्सीअ अल्लाह जी खे गॾिजी, ऐं न धार धार थियो, न टोला टोला थियो, न फ़िरका फ़िरका थियो। हिन आयत में अल्लाह ताला इंसाननि खे हिकु प्लेटफॉर्म ते गॾिजी रहण जो दर्स ॾिनो आहे।
इत्तिहाद इत्तफ़ाक़ ऐं ॿधीअ जी रस्सीअ खे मज़बूती सां झलण जो हुकुम ॾिनो आहे। फ़िरक़नि ऐं टोलनि में विरहाइण ऐं तक़सीम थियण खां रोकियो आहे। क़ुरानी तइलीम इंसाननि खे हिकु ॾिसणु घुरे थी। सभई इंसान आदम जो औलाद आहिनि। अल्लाह पाक सभिनी जो ख़ालिक़ आहे, सभिनी इंसाननि जो रब आहे। जेके शयूं अल्लाह ताला पैदा कयूं उहे सभिनी लाइ आहिनि। पोइ बि अलाए छो माण्हू माण्हूअ खां बेज़ार ऐं दूर आहे। कायनात जे रब त पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में असां ऐं अव्हां जी रहनुमाई करे छॾी आहे। जेकॾहिं तव्हां सां उनखे क़बूल नथा कयूं त असांजो क़सूर आहे। तॾहिं हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई हुन आयत जे मफ़हूम खे ॾिसी फरमायो, वगर कयो वतन पिरत न छिनन पाण में, पसो पखियड़न माण्हू मेठ घणो। भिटाई घोट रहमतुल्लाह अलैह फरमाए थो, इत्तिहाद इंसानी जो सबक पखियुनि ॾांहुं मुतवज्जह करण सां सेखारे रहियो आहे। पखी जॾहिं वलर करे हिकु हंधि वेहनि था, चुगनि था, सफ़र बि गॾु कनि था ऐं वलर करे उॾनि था। आसमान ते करे उन्हनि जूं कतारूं ॾाढियूं दिलकश नज़र ईंदियूं। सभु को पढ़ियल अणपढ़ियल ॿुढो ऐं ॿार, ज़ाल ऐं मुड़ुस, ज़ाइफ़ा ऐं मर्द उन्हनि खे गौर सां ॾिसंदा। लतीफ़ साईं फरमायो, पखियुनि मां मुहबत इत्तिहाद ऐं ॿधीअ जो सबक़ सिखो। माण्हुनि खां वधीक त उन्हनि में मेठ मुहबत नज़र ईंदी आहे। हालांकि इंसान समूरी मख़लूक खां अफ़ज़ल आला ऐं शान वारो आहे, उनखे त पखियुनि जी भेट में अञा वधीक इत्तिहाद ऐं मुहबत जो मुज़ाहिरो करणु खपे। इंसान छा थी वियो आहे? तोखे वलर वगर पखी कयो वतन था ऐं तू इंसान उन्हनि खां शान में, मान में, दर्जात में अफ़ज़ल आहीं, आला आहीं। छाजे करे गिरोहनि, टोलनि, मुख़्तलिफ़ मुआमलनि में दुनिया जे ज़ाहिरी लालचुनि ऐं आसाइशुनि जे करे छाजे करे तूं विरहाइजी वियो आहीं? ए इंसान ईअं न कर। अल्लाह जो कलाम चए थो, तूं इंसान अशरफुल मख़लूक़ात आहीं, दुनिया में रहीं थो त मुहबत एके ऐं इत्तिहाद ॿधीअ सां हल। अल्लाह ताला 28वें पारे सूरतुल जुमुअह जी आयत 10 में इरशाद फरमायो, वज़कुरुल्लाह कसीरन लअल्लकुम तुफ़्लिहून। ऐं यादि करियो अल्लाह खे तमामु घणो जीअं तव्हां छुटी वञो। यानी अल्लाह जो ज़िक्र अव्हां जे छोटकारे जो सबबु बणिबो। अल्लाह जी याद अव्हां जे नेकिन में वाधारे जो सबबु बणिबो। अल्लाह जो ज़िक्र अव्हां खे दुनिया जे अंदरि रहमत जी दर्जात जी बुलंदी ॾियारींदो। अल्लाह जो कलाम तॾहिं रहनुमाई फरमाए रहियो आहे त मुंहिंजो ज़िक्र यादगीरो घणो कयो, तव्हां कामयाब थी वेंदा। हर वक़्तु अल्लाह पाक यादि हुजे, हरंदो न जो तज़किरो हुजे, हर कमकार में उन जी रज़ा हासिल करण जो फ़िक्र खपे। सभ खां घणो नालो उन जो ज़ुबान ते जारी रहे त पोइ फलाह ऐं कामयाबी यकीनी आहे। असांजा महबूब मुर्शिद हज़रत महबूब सजण साईं फरमाईंदा आहिनि त इंसान कहीं महल धंधे में आ, दाड़ीअ में आ, रोड ते रस्ते ते आ, बनी बारे में आ, मुख़्तलिफ़ दुनिया जे कमनि कारनि में मशगूल आहे त हू ज़ुबानी ज़िक्र नथो करे सघे, या कहीं सां कचहरी कंदे ॻाल्हाइण जे करे हुन जी ज़ुबान दुनिया जे आम लफ़्ज़नि ॾांहुं मुतवज्जह आहे त घबरायो न। अहिड़ी बि आसानी आहे जो अव्हां पंहिंजे पाक रब खे दिल में यादि कयो, तसव्वुर कयो त दिल में ज़िक्र थी रहियो आहे, अल्लाह 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 अल्लाह। दिल जो तसव्वुर वारो ज़िक्र, भली तूं पाक हुजी नापाक हुजी, किथे बि कहिड़े हंध माग ते हुजी, पर पंहिंजे पाक परवर जो क़ल्बी ज़िक्र कंदो रह। का बि घड़ी, को बि पल पंहिंजे रब खां जुदा न थी। हर पल तूं रब खे यादि कर। रब तोखे पंहिंजी बख़्शिश ऐं रहमत अता करण सां यादि कंदो रहंदो। दोस्तान गिरामी, ज़िक्र जो मख़सूस अंदाज़ इहो ई आहे
जेको क़ल्बी ज़िक्र सॼो वेंदो आहे। तॾहिं हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जेका मथी आयत मूं सूरतुल जुमा जी आयत नंबर 10 पढ़ी, उन जे मफ़हूम में हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई फरमाए रहियो आहे, जुस्से में जब्बार जो ख़फ़ी खीमो खोड़ जली तू ज़ुबान सी चारे पहर चोर फिक्र सी फुरकान में इसमें आज़म डोर ब्यादर वनी मवोड़ ये अमुल इताई सपजे। शाह साहब फरमाए तो तुझे जिस्म में अल्लाह ताला जो एक मख्फी गुजो खीमो रहण जी जाइ हुजे, ज़ाहिर अलल ऐलान भी तू ज़ुबान ते चारई पहर अल्लाह जो नालो जारी रख। फुरकान उहो किताब जेको हक़ नाहक़ में फ़र्क़ करण वारो आ, उन जो भी विर्द कर, यानी तिलावत कलाम पाक खां भी परे न वञ। हर ॻाल्हि तोखे उन हंधा मिलंदी, ॿिए कंहिं दर वञण जी ज़रूरत नाहे। ये सब मणिया जा मोती तोखे उतां ई मिलंदा, ॿिए दर छो थो वाझाई। कुरान करीम जे हुक्मनि ते हल, ॾेती लेती वणज वापार तकरीर तहरीर मापतोर ॻाल्हाइण ॿोल्हाइण सफ़र हज़र हर मामले में फतवा उन मालिक खां पुछ जंहिंजो खीमो दिल जे अंगण ते खोड़े छॾियो अथई। उन फुरकान यानी कुरान करीम जे हुक्म ते हल, जंहिंखे घर जे अलमारियुनि में सजाए रखियो अथई, कई चोलियूं पोतियूं वेढ़े कबट में लिकाए रखियो अथई, या मथां ई पीघ में लोॾींदो आहे। उन अल्लाह जे कलाम खे खोड़। कुरान इन्हेले न आयो आहे कंहिंजो खून करे, कंहिंजी चोरी करे वरी कच्छ में विझी मेड़ खणी वञ बा चोरी माफ़ कर। मूंखे कंहिं दोस्त चयो, साईं फिलाणे माण्हू गुनाह कयो आहे, हाणे कुरान सैयद न्याणियो मेड़ वठी उन खां खून माफ़ कराइण थो वञे। अबा भली वञो, तव्हां बि हलो। जॾहिं घर धणीअ वटि मेड़ पहुचंदी वई, उन घर धणी जंहिंजो खून थियल हो उन जे वारिस चयो, साईं अल्लाह जे क़ुरान खे तव्हां मञो था या नथा मञो? बाबा मञो था, तॾहिं त खणी आया आहियूं। चई कुरान मेड़ में खणण लाइ नाज़िल न थियो आहे, मां कुरान खे मञा थो, तव्हां न मञींदो? चई न बाबा मञींदासीं। चई न मञींदो? बाबा मञींदासीं। चइजे मञींदो त इन क़ुरान में जेको क़त्ल जो फ़ैसिलो लिखियलु आहे उहो भरे ॾियो, मां मेड़ मञण लाइ तयारु। जेकॾहिं तव्हां क़ुरान पाक जे मुआफ़िक़ उन क़त्ल जो फ़ैसिलो ॾियो जीअं क़ुरान चवे थो, त पोइ मां मेड़ मञण लाइ तयारु आहियां। बाक़ी इहो त तव्हां ईअं आम जीअं सऊदी अरब में वेंदव न, तव्हां तस्बीह पढ़ंदव, पोइ अरब तव्हांखे चवंदो ही हाज़ा शुगुल, चई ही रांदि आहे, ही छाजी तस्बीह था पढ़ो, इहो ज़िक्र न आहे। तस्बीह उहा आहे जेका हथनि जे आङुरियुनि ते पढ़ी वेंदी आहे, क़ल्बी ज़िक्र कयो वेंदो आहे, ज़ुबानी ज़िक्र कयो वेंदो आहे। ही त हिकिड़ो रांदीको आहे जंहिंसां तव्हां रांदि पिया खेॾो। उन चयो, अदा जे वाक़ई तव्हां क़ुरान करीम खे मञो था, उन जो नुस्ख़ो रुगो ईअं छातीअ सां लाहे आया आहियो, कच्छ में क़ुरान, हथ में क़ुरान, कच्छ में छुरीअ वारो मिसाल, मां इन खे नथो मञा, तव्हांजे क़ुरान पाक खे मञो था। इन में जेको लिखियल क़त्ल जो फ़ैसिलो आहे उहो फ़ैसिलो थींदो। छाजी सरदारी, छाजी वॾेरा शाही, छाजी कोर्ट, छाजो कानून, क़ुरान खां वधीक ॿियो कानून थी नथो सघे। उनखे मञो, मां तव्हांखे खून माफ़ करण लाइ तयारु। तव्हां अंदाज़ो लॻायो, चोरी हुजे, ज़ना हुजे, क़त्ल हुजे, कहिड़ो बि मामिलो हुजे, अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस क़ुरान करीम जे अंदरि रहनुमाई कई आहे। आख़िरी आयत मुंहिंजे पाक कलाम मुक़द्दस अल्लाह जे पाक किताब खे पढ़ंदा हलूं। अल्लाह साईं फरमाए थो 3 पारे सूरह आल इमरान जी 31 आयत, कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। चओ जेकॾहिं तव्हां सिक रखो था अल्लाह जी, पोइ ताबेदारी करियो मुंहिंजी। मुंहिंजा महबूब तूं पंहिंजी उम्मतनि खे चओ, जे अल्लाह सां मोहबत अथव त मूं मुस्तफ़ा सां मोहबत कयो, जे अल्लाह जो फरमान मञणो अथव त मूं मुस्तफ़ा जे फरमान ते अमल कयो, त मोहबत कंदो तव्हां सां अल्लाह, ऐं माफ़ कंदो अव्हां खे अव्हां जा गुनाह, ऐं अल्लाह बख़्शींदड़ महिरबान आहे।
इन आयत में अल्लाह ताला उन्हनि माण्हुनि खे ॿुधाइणु चाहे थो जेके अल्लाह ताला जे मोहब्बत जी दावा त कनि था पर मुंहिंजे आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी खां बेख़बर हुआ। जीअं यहूदी ईसाई ऐं ॿियनि मज़हबनि जा पोइ लॻ उन्हनि खे अल्लाह ताला फरमायो सो बि रसूलुल्लाह जी ज़ुबानी त अल्लाह जी मोहब्बत जे मन में रखो था त मुंहिंजी फर्मा बरदारी करियो आवांखे गस ॾेखारियां अल्लाह ताला ताईं पहुचण जो त जीअं अल्लाह पाक बि तव्हां सां मोहब्बत रखे तव्हां सां प्यार करे तव्हां जूं मदायूं बख़्शे छो त हू बख़्शणहार महिरबान आहे। यहूदी या ईसाई असांजा अहले किताब आहिनि पर अल्लाह उन्हनि खे चवे थो मुंहिंजा महबूब तूं इन्हनि खे चओ ख़बरदार ख़बरदार जेकॾहिं अव्हां मूं अल्लाह खे मञो था त पोइ मुंहिंजे महबूब मदनी शहनशाह जी इत्तबा कयो मुस्तफ़ा करीम खे मञींदो उन सां मोहब्बत कंदो त मां बि अल्लाह तव्हां सां मोहब्बत कंदुसि जे न त तव्हांजी दावा कूड़ी आहे। मथीं आयत में असांजे मुर्शिद हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैहि रहनुमाई कई पढ़ो पढ़े जाग सबक इन्हीअ सूर जो मीम रख जा मन में अलिफ तैं अॻियां चिता चोरे जा इहा लात लतीफ़ चए। शाह साईं फरमाए थो त पढ़ण वारा अल्लाह ताला जी मोहब्बत जो सबक हिन तरह पढ़ मीम मन में रखी मन खे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत में महकुम रख उन खां अॻ में अलिफ अल्लाह वारो ज़रूरु यादि कजां पोइ दिलि सां सचाईअ सां इहा लात ऐं तात तुंहिंजी दिलि में हूंदी त तूं हिन दुनिया में बि कामयाबु थींदे त हुन दुनिया में बि कामयाबु थींदे। अवां अंदाज़ो लॻायो त उमूमन जेतो बेतभायां से आयतूं आहिनि यकीन नवां समझी विया हूंदा त आयतूं कीअं आहिनि। हिकु आयत मथां लतीफ़ साईं जो बैत आयत लतीफ़ साईं जो बैत ऐं ही मुंहिंजा जेके बि मौज़ूआत